वो आसान मल्हायो था सब मीलाद मनाए व्या पीर पैगंबर प्यारा गलिया वर जाए व्या सिर्फ आसान मल्हायो था सब मीलाद मनाए व्या पीर पैगंबर प्यारा गलिया वर जाए व्या सिर्फ आसान मल्हायो था नबियन जे अरवान के जमाओ करे रब ताला वरतो वायदो सभिनी खा जॾहिं अचे नूरे खुदा साईं जन जे हुक्म जी तकमील आहे। तेरा तो मुझे साईं फरमायो हो मैं अब्दुल लतीफ दवा कुछ ॻाल्हाइजो ऐं मूं सोचो त तेरा शुरात में हज़रत मुफस्सिर कुरान बुलबुल मदीना का साईं जन दुआ कराई ऐं अॼु वरी उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना साईं क़िबला मोहम्मद राशिद अली शाह जन जे वालिद साहब सुणे साईं साईं जा साहिबजादा व आलिम पाण ब आलिम अल्हम्दुलिल्लाह साईं सैयद मोहम्मद हुसैन शाह लकियारी दामत बरकात मुलालिया फनाफ शेख संदन खां दुआ बि थींदी कुरान पाक जी आयत व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अनकुम मिनश शाहिदीन इन जो तर्जुमो न मिस्रे में मुअर्ज़ कयो आहे त नबियन जे अरवाहन खे जमो करे रब ताला वरतो वायदो सभिनी खां जॾहिं अचे नूरे खुदा उन ते ईमान सभ रखजो पंहिंजी उम्मत खे ॿुधाए विया सिर्फ़ आसान मल्हायो था सुभान अल्लाह चवण ते कसम कयो अथव शायदि साईं भत खराईंदव नगर कराईंदव सुभान अल्लाह चओ वरी ॿी कुरान पाक जी आयत व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात क़ालू हाज़ा सिहरुन मुबीन इन जो तर्जुमो मूं वरी मिस्रे में कयो वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह बनी इसराईलन खे हज़रत ईसा बचयो मूंखां पोइ नबी ईंदो अहमद ॼान सभिनी मञो मूंखां पोइ नबी ईंदो अहमद ॼान सभिनी मञो हर महफ़िल में हर जाइ ते हर महफ़िल में हर जाइ ते बिरदो इहो वरजाए विया सिर्फ़ आसान मल्हायूं था सभु मीलाद मल्हाए विया पीर पैगंबर प्यारा पीर पैगंबर प्यारा गलिया वर जाए विया सिर्फ आसान मल्हायूं था वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नसब खे निस्बो हज़रत बाबा साईं जन जो अब्दुल्ला सोनो अब्दुल मुत्तलिब मथे हलबो अब्दुल मनाफ अञा अॻिते 1000 साल खां बाद में मथे ईंदो आहे हज़रत नज़ार रज़ियल्लाहु तआला ओ काबतुल्लाह जो मुतवल्ली हो तो बैतुल्लाह जो हिक दफ़े तवाफ जो करे पियो त पाण पंहिंजे ज़ुबान सां बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ कंदे ऐं पढ़े पियो लब्बैक हिन जे पुठीअ मां बि लब्बैक जो आवाज़ पियो अचे पोइ दुआ घुरी मुंहिंजा मौला पुठीअ मां आवाज़ छाजो थो अचे पोइ रब करीम फरमाइश तुंहिंजे पुठीअ मां मिठो मोहम्मद घोट ईंदो हीअ उन जे नूर जो आवाज़ आहे तो उन वरी मीलाद कहिड़ो कयो मूं पंहिंजे इन मिस्रे में आंदो शेर जे में वॾी आवाज़ सां चयो सुभान अल्लाह मिलादत खां 1000 वरी है अग में जो वाक़ियो हज़रत सुहिणे नज़ार नाले नबी करीम जो ॾाढो बसो उठ कुर्बान करे बसो उठ कुर्बान करे खैरात खुशीअ मां खराए विया सिर्फ़ आसान मल्हायो था सभु मीलाद मल्हाए विया पीर पैगंबर प्यारा ॻाल्हि इहा वरजाए विया सिर्फ़ आसान मल्हायो था
शरह बुखारी में आ मीलाद मल्हाइण वारनि लए शरह बुखारी में आ मीलाद मल्हाइण वारनि लए खुश रहंदा सदाई से अमल करे ऐं कराए विया सिर्फ असां न मल्हायूं था मीलाद मल्हाईंदो रहियो हर हिकु आहे वली प्यार मोहदिस दिली दिल पर रहबर रोज़ घणी प्यारो मीलाद मल्हाईंदो रहो हर हिकु आहे वली प्यार मोहदिस दिली दिल पर रहबर रोज़ घणी प्यारो पंहिंजे आयल मेहमाननि जा पाण ई हथड़ा धोराए विया सिर्फ असां न मल्हायूं था इन मिसरे जी वरी वज़ाहत उस्ताद हुफ़ज़ साईं क़िबला अब्दुल हई सोणे सवेल करे छॾी चो सुभान अल्लाह हर वली मीलाद मल्हाईंदो पर मूं गुनहगार जे नज़र खां साईं जन जे खुतबात में गुज़रियो आहे त साईं पंहिंजे वाइज़ में मशहूरी शरीफ वारा बादशाह रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त 12 रबीउल अव्वल जी एतिरी अहमियत आहे जो जेकॾहिं इन ॾींहं तां मां पंहिंजे पाण खे पंहिंजे औलाद खे घोरे छॾियां त बि थोरो आहे बस आखिरी मिसरो वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सिर्फ असां न मल्हायूं था सब मीलाद मल्हाए विया पीर पैगंबर प्यारा ॻाल्हिया वरजाए विया सिर्फ असां न मल्हायूं था क़ुरान हदीस माइया अक़वाल सलफ़ न साबित कर तू सना रियाज़ चना जश्न विलादत बाबत कुरान हदीस माइया अक़वाल सलफ़ न साबित कर तू सना रियाज़ चना जश्न विलादत बाबत शिरक कंदा त शरीर कंदा शिरक कंदा त शरीर कंदा आशिक़ सब अपनाए विया सिर्फ असां न मल्हायूं था इन ई धुन ते साईं मशहूर निवारे जी सिंध में सगोरी हस्तिया संदे नजर नूरानी सां थींदी ख़त्म बदबख्तिया साईं मशहूर निवारे जी सूमर में सैयद जी आ खुशबू फरमाइन प्या सालन जी पीतल थन साईं जने सुञाणन प्या पार सहेरे होंदे पत सां पार किश्तिया साईं मशहूर निवारे जी सिंध में सगोरी हस्तिया संदे नजर नूरानी सां थींदी ख़त्म बदबख्तिया साईं मशहूर निवारे जी नूर नबी या बशर सवाल कयो हो सैयद पाण चयो पाण ॾिसी फ़ैसिलो करे सुहिणा ख़ुदि थी हिकदम सैयद ते वजद वारी मस्तिया साईं मशहूर निवारे जी सिंध में सगोरी हस्तिया होश गुना बेहोश बनियो हुक्म जी तकमील कणी आहे तकड़ में रोकयांसि पूरो अवां बि कुझु सुभाणे लाॻे ॾियो भेरो चो सुभान अल्लाह होश कना बेहोश बनियो होश में थी चयाई पे नूर वाला नूर नबी वृद्ध इहो वर जाई पे नूर वाला नूर नबी वृद्ध इहो वर जाई पे मुर्शिद अहिड़ी होंदे फकसा पार किश्तिया साईं मशहूर निवारे जी सिंध में सगोरी हस्तिया संदे नजर नूरानी सां थींदी ख़त्म बख्तिया साईं मशहूर निवारे जी सिंध में सगोरी हस्तिया साईं मशहूर निवारे जी सिंध जे कई वलियन ते शेर चना ठहाया थई साईं मशहूर निवारे जा रियाज़ घणा गुण गाया थई सिंध जे कई वलियन ते शेर चना ठहाया थई साईं मशहूर निवारे जा रियाज़ घणा गुण गाया थई छो त दुआ सब जी अता इन जी छो त दुआ सब जी अता इन जी करणी न पीर परस्तिया साईं मशहूर निवारे जी सिंध में सगोरी हस्तिया संदे नजर नूरानी सां थींदी ख़त्म बदबख्तिया साईं मशहूर निवारे जी साईं नात पढ़ो साईं नात पढ़े